ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया तो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चयो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 28 अध्याय जे आखिरी भाग में ॾिठो हो त श्री सुखदेव जी महाराज भगवान श्री कृष्ण जी मधुर लीलाइन जो वर्णन कंदे अध्याय की समाप्त कंदे ॿुधाइनि था त सभई बिरज बालाऊं श्री कन्हैया लाल जे प्रेम में एतिरियूं त दीवानियूं ऐं मगन थी वयूं हुयूं जो हुननि खे हिन लोक अथवा परलोक जी का बि परवाह न थे रही। 24 कलाक उन्हनि जे ज़हन में श्री कृष्ण जो नालो हलंदो रहंदो हो। सभई चयो जय श्री हरि। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो 29 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे भगवान श्री कृष्ण जो मुरली वॼाए ब्रज जी नारियुनि खे मस्त करण। श्री सुखदेव जी महाराज चयो त हे राजा परीक्षित, गिरधारी कामदेव जे अभिमान टोरण वास्ते जा गोपियन सां रास लीला कई हुई, सा कथा हाणे तोखे बि ॿुधायां थो, जा मन लॻाए ॿुध। प्यारा भक्तों, तव्हां बि ही प्रेम भरियल कथा दिल ॾेई ॿुधो। जॾहिं खां बिंद्राबन बिहारी कपड़ा खणण जी लीला करे गोपियन खे सिरद पूर्णमासी रास लीला करण वास्ते चयो हो, तॾहिं खां सभिनी गोपियन उन इच्छा में हर हिकु ॾींहुं साल समझी चयो थे त कीअं उहो महीनो जल्द अचे त असां पंहिंजे प्राण प्यारे सां रास लीला करे पंहिंजो जन्म सफल करियूं। जॾहिं बरसात जी मुंद गुज़री थधी रुत आई, तॾहिं मोहन प्यारे वीचार कयो त पंहिंजे वचन प्रमाण गोपियन सां रास लीला करण घुर्जे। इहो वीचार कतीअ महीने में पूर्णमासीअ जो 3 घड़ियन रात गुज़ारे, मुरली मनोहर किरीट मुकुट साजे, बनमाला बिराजे, अंग अंग ते जराऊ गहना पहिरे, पीतांबर जी कचनी पाहे, नटवर रूप सां पंहिंजे घरां निकिरी बन में वञी पहुतो त छा ॾिसे जो उन वक़्तु चंद्रमा जंहिं ते हिकिड़ी कला जा श्री महादेव वटि रहंदी आहे, सा बि आणे 16 कला हिन सां प्रकाश कयो बीठो हो। जमुना जल शांति को थधो थी वही रहियो आहे, कंवल खुली रहिया आहिनि ऐं वणनि जी सावक साई रात में सूंह ॾेई रही आहे। आकाश में तारा खिली बीठा आहिनि, सुंदर सुगंधी भरियल हवा लॻी जमुना में लहरूं उथी रहियूं आहिनि। सभई चयो जय श्री हरि। हे राजा, उन वक़्तु मोहन प्यारो अहिड़ो सुंदर मालूम थे थियो जो मथस हज़ारा कामदेव मोहिजी पवन। अहिड़ी सोह ॾिसी नंद किशोर हिकिड़ी मथाएं वण ते वेही जोग माया संजुगत मुरली प्रेम सां वॼाई ऐं उन जे आवाज़ में श्री राधा ॿियनि गोपियनि जा नाला वठी उन्हनि खे पाण वटि कोठण लॻी। उन वक़्तु
एरी माया वेंकटनाथ कई जो जिन जिन बिरज बालाइन संदसि पंहिंजे पतीअ वांगुरु पूजा ऐं विर्त कयो हो उन्हनि खे उहा मुरली ॿुधण में आई ऐं ॿिए कंहिंखे बि न आई। मोहन प्यारे बंसीअ में मन कसींदड़ ऐं काम वधाईंदड़ अहिड़ो राग ॻायो जो आवाज़ ॿुधंदे ई श्यामा ऐं ॿियूं 16,000 गोपियूं काम वस थी मोहित थी वेयूं ऐं लॼ छॾे उबता सुबता सिंगार करे अहिड़ी तरह बिंद्राबन ॾांहुं डोरियूं जहिड़ी तरह सावण में नदियुनि नालनि जो पाणी समंदर ॾांहुं ज़ोर सां वहंदो आहे। हे राजा परीक्षित, जंहिं गोपी गांइ ॾुधी थे तंहिंजे हथ वारो खीर जो बर्तन किरी पियो ऐं जंहिं भोॼन कयो थे तंहिं पंहिंजो गिरा छॾे हथ धोतो। जंहिं रधो थे ऐं खीर चुल्हे ते चाढ़ियो हो तंहिं उन्हनि खे उते ई चुल्हे ते छॾे ॾिनो ऐं जंहिं सुरमो कजल अखियुनि में विधो थे ऐं हिकु अखि में पातो हो त उहा ॿी अखि में बिना सुरमे पाते उथी डोरी ऐं जंहिं ॿार खे खीर पीआरियो थे सा उन खे उते छॾे उथी भॼी ऐं तकर में हिकिड़े ॿिए खां हाल न पुछियो त तूं केॾांहुं थी वञी ऐं तकर खां हथनि जा ज़ेवर पेरनि में ऐं ॻिचीअ जा ॻहिणा ॿांहनि में ॿधा ऐं हेठि चादर ॿधी सारी करे जल्दीअ खां मोहन प्यारे जी बंसीअ जो आवाज़ जितां खां आयो पए ओॾां डोरियूं ऐं पंहिंजे घर वारनि जो हिकु बि चवणु न ॿुधाऊं। सभई चओ जय श्री हरि। प्रीत लॻी बिरजनाथ सां तन मन जी सिधना जेके भूषण ज़ेवर बांह जा जे परिया ॼंगनि मां। सभई चओ जय श्री हरि। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 29 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।